कामरे छा पियो सोची? यार मास्तर मां त हैरान इन ॻाल्हि ते आहियां त हितां जा माण्हू रीतनि रस्मनि सोणनि साठनि जे गाननि में पीड़जनि पिया। अॻिते जी मंज़िल का ख़बर ई न आहे, न मंज़िल जी ख़बर अथनि इन वरी माॻ जी। पोइ बि ख़ुशि आहिनि। कामरेड पोइ इन्हनि माण्हुनि खे रुगो ॿाहिरां ॾिठो आहे, इन्हनि जो अंदरि कोरे न ॾिठो आहे, जिथे दर्दनि ऐं सूरनि जूं कारियूं रातियूं लथल आहिनि। पर यार हैरत इन ॻाल्हि जी आहे त पोइ बि ही माण्हू इन ज़िंदगी मां ख़ुशि आहिनि। हा, जॾहिं सूरनि सां सुञाणप थी वेंदी आहे न, पोइ सूर पाण फकियूं थी वेंदियूं आहिनि। जीअं ॾुख सुखनि जी सूंहं घोरिया ॾुख सुखनि ते, ही मासूम माण्हू ॾुखनि जे बाह मां पची रास थींदड़ सुखनि खे पंहिंजी ज़िंदगीअ जो हक़ीक़ी सुख मञींदा आहिनि। हा, जॾहिं सूरनि सां सुञाणप थींदी आहे न त पोइ फकियूं पाण सूर थी पवंदी। ॾिसो न, दुनिया वञी चंड ते पहुती आहे ऐं ही चंड जी सवारी ते पचंदड़ दुनिया अलॻि आहे ऐं उन ते जींदड़ दुनिया अलॻि आहे। मुंहिंजे ख़्याल में चंड ते क़दम रखण खां अॻु इंसान जी निड़ीअ ते, अखियुनि ते ऐं पेट ते रखियल लत लाहिण ज़रूरी आहे। हा, इहे ज़रूरु थियणु घुरिजे, पर अंधनि अक़ीदनि, वहमनि ऐं विसवसनि जा जेके खोपा असां जेके पंहिंजे अखियुनि ते चाढ़े छॾिया आहिनि, उहे लाहिण त असांजे हथ में आहिनि न। पर उहे अखियुनि ते खोपा कीअं चाढ़िया आहिनि? ऐं हे खोपा लाहिण जे लाइ असां सिर्फ़ु हिकु घुर था कयूं त जहालत कीअं ख़तमु थिए। जेका मासूमियत जहालत में तब्दील थी वञे, उनखे सूर ॾियण जी ज़िम्मेदारी असांखे संभालणु घुरिजे। अॼु ही ॿारनि जी पढ़ाई, स्कूल में शोर, अॻिते वधण जी पुकार आहे। कामरेड, तूं इन ते कॾहिं गौर करे ॾिस त ख़ुशीअ जा इहे सभु तराना जहालत जे उंदाहिनि में छो गुम थी वेंदा आहिनि। इहे आवाज़ ॾियण हिन बेअंत काइनात खे ॻोल्हण जा सॾ आहिनि, पर उहे बेशुमार सदाऊं सदाईं ऊच नीचे जे कुहाड़ियुनि सां राहुनि में हमेशह छांगिजी वेंदा आहिनि। मास्तर, तुंहिंजूं ॻाल्हियूं सच आहिनि, पर यार इन्हनि ते अमल केरु कराईंदो? कंहिंखे तक ते अचणो पवंदो न। कंहिंखे? तोखे, मूंखे, बाशऊर माण्हुनि खे। पर उहे बाशऊर माण्हू अचनि किथां? ॻोल्हण सां लाइ छा मिली वेंदो आहे? पाण ॿिन्हीअ खे गॾिजी करे उनखे ॻोल्हणु घुरिजे। अच त हाणे हलूं।